बड़े चिन्ह क्रिया खड़े खड़े करेंगे। कुनिया ऊपर जाएंगी, सांस भरना है। कुनिया नीचे आएंगी, सांस छोड़ने की आवाज। और कुनिया यहाँ रिस्ट को लगेंगी। चालू रखें। हाँ इन सां गॾु जंप भी ॾियणो आहे। ठूठ मथे हूंदी मथे जंप ॾियणो आहे, ठूठ हेठि जंप ॾियणो आहे। पर हार्ट, हाई बीपी, कमर में दर्द आहे, स्लिप डिस्क आहे, उन्हनि खे जंप न ॾियणो आहे। उन्हनि खे बीठे बीठे ई करिणो आहे। करिणो सभिनी खे ई आहे, या बीठे बीठे या जंप ॾींदे। ॾिसूं लास्ट में केरु थो बचे। ये कॉम्पिटिशन ॾिसूं। चालू रखो। कंदा रहो, कंदा रहो, कंदा रहो। सर्दी के बजाइणो आहे। वजन भी घटि करिणो आहे। बढ़िया चालू न अञा 15-20 चालू आहिनि, सुठी ॻाल्हि आहे। वेट लॉस करिणो आहे, पसीनो कढणो आहे। अञा 10 खनि चालू आहिनि। बंदि करे वरी चालू न करिणो आहे। चलिए विश्राम करो। नक में भरियो, वात में छॾियो। अब फास्ट में करेंगे सूर्य नमस्कार। जो कर सकते हैं करें, जो थक जाएं बैठ जाएं या लेट जाएं। जो बैठे हुए हैं प्राणायाम करते रहें, टाइम वेस्ट न करें। एक प्रार्थना पोजीशन। ओम भानवे नमः। 2 3 4 राइट पैर पीछे, 5 6 7 8 9 राइट पैर आगे, 10 11 12 हाथ नीचे। 1 ओम खगाय नमः। 2 3 4 लेफ्ट पैर पीछे, 5 6 7 8 9 लेफ्ट पैर आगे, 10 11 12 हाथ नीचे। ऐसे अगर फास्ट करते हैं तो 1 मिनट में 5 टाइम होता है। 5 मिनट में 25 बार आपका सूर्य नमस्कार हो जाएगा। लेकिन धीरे धीरे बढ़ाना है। ऐसे नहीं पहले ही दिन 25 बार करेंगे तो थक जाएंगे। हाँ ताई एक्सरसाइज थी वही, ताई दिमाग खुली वियो हूंदो। ताई दिमाग जी टेस्ट करनी है। सन चवंदुमि त हथ मथे खणणा आहिनि, मून चवंदुमि त हथ हिते रखणा आहिनि, अर्थ त हथ हेठि। चलिए सन मून अर्थ, सन मून अर्थ। हिन खां पोइ मां ग़लति चवंदुमि, ग़लति कंदुमि, तव्हांखे ख़ाली मुंहिंजो ॿुधिणो आहे, ॿुधी करे चवणो आहे। सन मून अर्थ, अर्थ। हाँ जिन भी हथ मथे कया आउट थी विया। हिन खां पोइ जेको बि आउट थींदो हेठि वेही रहंदो ईमानदारी सां। चलिए अर्थ, जिन हथ मथे कया वेही रहनि। अर्थ, बैठ जाए, बैठ जाए, वेही रहो। चलिए अर्थ, सन, जिन हथ मथे न खया आहिनि वेही रहनि, वेही रहनि ईमानदारी सां। अर्थ, सन मून अर्थ, अर्थ वेही रहो। मून अर्थ, बैठ जाए, बैठ जाए, बैठ जाए, बैठ जाए। अर्थ मून सन, बैठ जाए। सन मून अर्थ, सन मून वेही रहो, तव्हां वेही रहो, वेही रहो। हाँ अर्थ, अर्थ, अर्थ
वेही सन मून अर्थ मून सन अर्थ अर्थ मून सन वेही भाई वेही चले सब वेही आराम विश्राम कयो जै आसन में सरलता से वेही सको पद्मासन अर्ध पद्मासन नक की सफाई कंदासे राइट नासका बंद करे लेफ्ट नासका की सफाई कयो लेफ्ट बंद करे राइट नासका की सफाई कयो बिनी नासकन की सफाई कयो एक इम्पोर्टेंट क्रिया जेका रोज कंदा आहियूं तव्हांखे करणी आहे भस्त्रिका ॿई हथ ध्यान मुद्रा में शुरुआत कंदासीं लंबा गहरा साह फिफड़नि ताईं खणो ऐं छॾियो कंदा रहो हृदय शक्ति वधाइणी आहे ब्लॉकेज भी दूर करणा आहिनि फिफड़नि जी शक्ति वधाइणी आहे गरमाइश भी आणणी आहे सर्दी खे भी दूर करणो आहे लंबा साह खणणा आहिनि लंबा साह छॾणा आहिनि साए साए जी आवाज़ अचणु खपे हाँ इनके फास्ट करणो आहे हार्ट हाई बीपी कमर में दर्द आहे स्लिप डिस्क आहे उनके धीरे धीरे करणो आहे चालू रखो साह के बाहर कड़ी बाहर रोकियो ताकत का अधिक न रोकियो हार्ट हाई बीपी वाला अधिक न रोकन अंदर भरे बाहर कड़ी बाहर रोकियो जड़े बाहर रोकियो था पेट के पुठीअ सां लगाने की कोशिश कयो अंदर भरे अंदर रोकियो
जॾहिं अंदर रोकियूं था महसूस कयो कीअं ब्लड जो सर्कुलेशन थी रहियो आहे, ब्लड जी सफ़ाई थी रही आहे। साह खे ॿाहिरि कढी अंदर वरे अंदर रोकियो। हार्ट हाई बीपी वारा वधीक न रोकनि, घबराहट थिए साह नॉर्मल करे छॾियो। धीरे धीरे साह ॿाहिरि ऐं विश्राम। हर एक क्रिया खां पोइ लंबो साह खणो ऐं छॾियो। कपालभाति, साह ॿाहिरि पेट अंदर। साह खे ॿाहिरि फिटी कंदा वञो, फिटी कंदा वञो। कमर सीधी, पुठी सीधी, अखियूं बंदि, चेहरे ते टेंशन न। नक ते टेंशन न, चेहरे ते टेंशन न। चेहरे के किसी भी पार्ट को मालूम नहीं पड़ना चाहिए क्या हो रहा है नाक से। अगर आंखों पे टेंशन आ रहा है तो कुछ दिन आंखें खोल के कीजिए। कंदा रहो, हिन सां ई गरमाइश ईंदी, हिन सां ई वेट लॉस थींदो, फैट घटिजंदो, पेट घटिजंदो, वेट घटिजंदी, शरीर स्लिम थी वेंदो। साह छॾण जो आवाज़ अचणु खपे ऐं पेट खे पुठीअ सां चिपकाइण जी कोशिशि कयो। हर स्ट्रोक में नाभीअ खे पुठीअ सां चिपकाइण जी कोशिशि कयो। नाभि लॻंदी त पूरो पेट अंदरि वेंदो। कंदा रहो, जेतिरो वधीक कंदो वधीक फ़ाइदो थींदो। विश्राम। लंबा साह खणो ऐं छॾियो। ॿई हथ कमर ते रखो ऐं आंगुरियुनि खे मिलाइण जी कोशिशि कयो, पर हथ कमर तां हितां न रखण, कढणा न आहिनि। आंगुरियूं मिलन थियूं त तव्हांजो पेट फिट आहे, शरीर फिट आहे। पेट खे अंदरि दॿाईंदा रहो। साह छॾींदे मथो ज़मीन सां लॻायो, वरी पेट खे दॿाईंदा रहो।
साह वणंदे वापस वरी पेट खे दबाईंदा रहो। ओ हिन जे आंगड़ियुनि जे विच में अगरि गैप आहे, हिते हथ कमर ते रखी गैप आहे त तव्हां पेट ॿाहिरि आहे, पेट खे अंदरि करिणो आहे। हिते फैट वधीक आहे न, कीअं ॾिसंदव, ठूठ खां मथे थोरो मथे ॾिसो, ॿिनि इंचनि खां वधीक गैप आहे त फैट वधीक आहे, उनखे घटि करण जी कोशिशि कयो। हिते थाइज में फैट वधीक आहे, कीअं ॾिसंदव, गोॾे ऐं हिन विच में विच खणो ऐं पोयां मिलायो। ऐं हिते बि अगरि 2 इंचनि खां वधीक गैप आहे, पोयां मिलाईंदे त फैट वधीक आहे, उनखे घटि करिणो आहे। पंहिंजा पेर खोलियो, पेरनि खे थपथपायो, पेरनि खे क्रॉस कयो, गोॾनि में मूवमेंट, राइट पैर मथे खणो, गोल घुमायो, उल्टो घुमायो, हाणे लेफ्ट पैर मथे खणो, गोल घुमायो, उल्टो घुमायो, विश्राम। हाणे पंहिंजे हथनि ऐं पेरनि ते बीहो। हाणे पेरनि खे अॻियां पोयां कयो, 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 फास्ट फास्ट कंदा रहो। विश्राम। जल्दी वेट लॉस करणो अथव, वजन जल्दी घटाइणो अथव त हिकु ॿी क्रिया जे हिते करे सघो त करो, न त घर में कयो। ॾिसो कीअं करणी आहे। 1 2 3 4 5 6 पलटी थी वञो आहे। वरी हिते 1 2 3 4 5 6 वरी पलटी थी वञो। वरी हिते 1 2 3 4 5 6 हीअं जेकॾहिं कंदव त पूरे शरीर जो फैट घटिजी वेंदो। जब भी टाइम मिले आपको वज्रासन में बैठें, खास करके खाना खाने के बाद तो वज्रासन में बैठना ही है। और जब भी आपको टाइम मिलता है वज्रासन में बैठें तो आपकी बॉडी पतली हो जाएगी, वेट लॉस हो जाएगा। जो बैठना चाहते हैं लेकिन बैठ नहीं सकते, हाथ ऊपर करें। बहुत सारे हैं। तो कैसे बैठना है बहुत ईजी है, मैं बताता हूँ। जब भी वज्रासन में बैठते हैं तो कहाँ खिंचाव आता है, यहाँ जो टर्निंग है यहाँ खिंचाव आता है। तो चादर को लपेट के गोल करके ऐसे गोल करके देखिए, ये जो टर्निंग है पैरों की, देखिए यहाँ ये रखना है। ये पैर ऐसे सीधे रख के ये ऐसे अगर बैठते हैं 15 मिनट, आधा घंटा, 1 घंटा भी बैठेंगे, आपको कोई थकावट नहीं होगी। इसका आप घर में प्रैक्टिस करें वज्रासन में बैठने का। आपने महात्मा गांधी को देखा होगा कैसे बैठते हैं, वज्रासन में ही देखा होगा उनको बैठते। तो उनकी बॉडी कैसे थी, एकदम पतली सी। तो बॉडी पतली करनी है तो वज्रासन में जब भी टाइम मिलता है वज्रासन में बैठें। खाना खाने के बाद पद्मासन में नहीं बैठना है कभी भी, उससे हार्निया होता है। अब वज्रासन में पैरों को खोल दें इस प्रकार, पेरन के खोले छो, मुठियों हीअं। डायबिटीज जे लाइ, वेट लॉस लाइ, हार्निया जे लाइ ये क्रिया जाम सुठी अथव। मथे वेंदा साह भरणो आहे, हेठि ईंदा साह छॾिणो आहे। चालू रखो।
हाणे नक मां भरियूं पिया, नक मां छॾियूं पिया, पर जिनखे माइग्रेन आहे, सरदर्द आहे, उन्हनि खे नक मां भरणो आहे ऐं हेठि अचण महिल वात मां छॾिणो आहे, ईअं करे छॾिणो आहे। चालू रखो। ओ ताक़त खां वधीक न कयो। हाणे हिकु क्रिया कंदासीं हाई बीपी लाइ, मथे सूर घटाइण लाइ, गुस्सो घटाइण लाइ। ॿिन्ही हथनि जे आङुरियुनि खे मथे ते रखो। जॾहिं क्रिया कंदासीं आङुरियुनि जो प्रेशर मथे ते पूरो ईंदो। साह ॿाहिरि छॾींदे ॿई ठूठ मिलायो, साह भरींदे वापसि कंदा रहो, आङुरियुनि जो प्रेशर अचणु खपे। गोडन के खोलियो, हथ ईअं रखो उल्टा, अग्नि सार। हिकु चवण सां साह भरणो आहे, ॿ चवण सां जिभ ॿाहिरि कढी पेट खे अंदरि ॿाहिरि करणो आहे। सिंहासन न करणो आहे, सिंहासन अलॻि आहे, अग्नि सार अलॻि आहे। सिर्फ़ु पेट खे अंदरि ॿाहिरि करणो आहे। साह भरियो, ॿ, हीअ क्रिया कहिड़ो जानवर कंदो आहे? कुतो। त कुते जो पेट कॾहिं बि ख़राबु न थींदो आहे। हिकु हिकु जानवर मां असां सिखिया वठंदा आहियूं। वरी साह भरियो, ॿ, जिभ खे ॿाहिरि सां गोल घुमाओ, 3 दफ़ा उल्टो सिधो। अंदरों गोल घुमाओ, 3 दफ़ा उल्टो, 3 दफ़ा सुल्टो। मुंहं में जेका लार आहे उनखे कॾहिं बि वेस्ट न कयो। ख़ासि करके जेका राति जो तव्हांजी वात में लार ठहे थी उनखे कॾहिं बि वेस्ट न विञायो। सुबुह उथण सां बग़ैर गुर्री कए, बग़ैर कुलो कए पाणी सिप सिप करे पियो। एतिरो टाइम बि 10 मिंट हिकु गिलास खे लॻे त इन सां बि तव्हांजो वेट लॉस थींदो। 5-6 किलो महीने में आराम सां तव्हांजो वेट घटिजी वेंदी। कीअं पीअणो आहे? ओकड़ो वेही करे सिप सिप करे पाणी पीअणो आहे। जीअं वात में जेका लार वेंदी तव्हांजे पाणीअ सां गॾु वेंदी, उहा ई तव्हांखे फ़ाइदो पहुचाईंदी, उन सां ई तव्हांजी वेट लॉस थींदी। त बग़ैर गुर्री करण जे, बग़ैर कुलो करण जे पाणी सिप सिप करे पियो। 1 गिलास 2 गिलास पियो। सम्झो टीवी ॾिसो था, कुझु भॼन ॾिसो था, प्रोग्राम ॾिसो था, सिप सिप करे ओकड़ो वेही पियो। इहो करे ॾिसो, तव्हांजी अलॻि सां तव्हांजी वेट लॉस थींदी। जिनखे हिते कालापन अखियुनि जो या वात जी लार हिते लॻायो, इन सां फ़ाइदो थी वेंदो तव्हांजो। किथे खुजली आहे, ख़ारिस आहे, उते बि सुबुह जो वात जी लार लॻायो, उन सां फ़ाइदो थींदो। किथे जख़म आहे, उहा वात जी लार लॻायो, उहो जख़म बि तव्हांजो उन सां भरिजी वेंदो। सिंहासन, पेर जे आङुरियुनि ते ऐं गोॾनि ते वियो। 2 हथ हिते थाइस ते। हिकु चवण सां साह भरणो आहे, 2 चवण सां जिभ ॿाहिरि कढी शेर जैसी गर्जना, अखियूं साम्हूं आसमान जी तरफ़, पेट खे अंदरि खींचणो आहे। साह भरियो, 2, बकरियुनि जो आवाज़ न खपे, शींहं जो आवाज़ खपे। घटि में घटि स्टेशन ताईं आवाज़ वञे तव्हांजो। वरी साह भरियो, 4, 5, 6, 7, 8। गले जी मालिश कयो, इन सां थायराइड बि ठीक थी वेंदी, गले जा रोग बि ठीक थी वेंदा।